अदा संग ॾियण का असां इनकार नथा कयूं। अरबेली तव्हांजी अमानत आहे। जेकॾहिं तव्हांजे तरफ़ां इजाज़त आहे त पोइ मौलादाद जो 2 ॾींहंनि में निकाह था करायूं। छो एॾी तकड़ा छा? ना दा तकड़ असांखे कोन्हे, पर मौलादाद खे तकड़ आहे। हू चए थो त अॼु शादी ते सुभाणे ॿियो ॾींहुं ते। अदी जन्नत जेसिताईं छोकिरी जो पूरो ॾाज जमा न कंदव असीं तव्हांखे निकाह जी इजाज़त कोन ॾींदासीं। बाक़ी तव्हां छा था सम्झो त छोकिरीअ लाइ हिकिड़ो वॻो वठंदासीं? अदा वॻो हिकु हुजे या 10 हुजनि, पर अरबेलीअ जी इहा ख्वाहिश आहे त शादी उन सां कंदी जेको हुनखे 10 लखनि जी दोहरी पाराईंदो। 10 लखनि जी दोहरी? पोइ अरबेली त लखनि में हिकु आहे। जेसिताईं 10 लखनि जी दोहरी न वठंदव तेसिताईं निकाह जी ॻाल्हि न कयो। ऐं जे 10 लखनि जी दोहरी नथा ख़रीद करे सघो त अरबेलीअ खे विसारे छॾियो। इहा दोहरी असांखे त कम कोन ईंदी न, वरी बि त तव्हांजे घर में हूंदी। ठीकु आहे हमज़ा, 2 ॾींहंनि जे अंदरि असां दोहरी ख़रीद कंदासीं ऐं हुन सां गॾु चईन 5 लखनि जो ॾाज ॿियो बि वठंदासीं। हाणे त तव्हांखे इनकार कोन्हे न? असीं हाणे छा जो इनकार आहे? मां त चवां थो अरबेली सां गॾु तव्हां 7 मिराई। बस हाणे हमज़ा किन तो करी। वली चयो न हाणे देर न लॻंदी, बसि तव्हीं पंहिंजी तयारी करे छॾियो। अच्छा जी तयारी त मुकमल लॻी पई आहे। शायदि हिन ॻंढ में छोरीअ जो ॾाज अथनि, इन करे त हिन ॻंढ खे हथ ई नथा लाइण ॾियनि। रईस बहल खान जा दंद खटा करण खां पोइ जबल हाणे वली दात वारनि ते वार कयूं। ॿियो वार करण खां पहिरियां असांखे सोट खे बिलायतो करणो पवंदो शेर खान। जेकॾहिं बहावल खान असांजे पुठियां पुलिस मोकिली सोट खे किथे लिकाईंदासीं? इहो त मां बि सम्झां थो जबल, त चाचा हिन वक़्तु असांजी ताक़त न पर कमज़ोरी बणिजी चुको आहे। कमज़ोरी जेसी ताईं हुनजो पार असांजे कुलनि जे मथां हल्को न थींदो तेसी ताईं जबल असां आज़ादी सां न सघंदासीं। जेतिरो तूं सम्झी थो ओतिरो सोट असांजे मथां भार नाहे, पर हाणे सोट खे पहिरियां कंहिं दोस्त वटि छॾे था अचूं, पोइ विलो था कयूं वली दाद जो। ठीकु आहे जबल, ठीकु आहे, ईअं ई था कयूं, पर खटखटाए छा? बस पुफी वक्त वक्त जी ॻाल्हि आहे, जेके तूं जुती सुंघण लाइ न ॾींदी आहीं अॼु उन्हनि जूं जुतियूं साफ़ थियूं करणियूं पवनि। इहो बरुगो सब्र कर, हिते पेर खोड़ण दे मूंखे। तो ॾिस वेही इन जन्नत जो सुकून कीअं थी मां बर्बाद कयां। वरी जेकॾहिं ईअं कयई न त घर खां तड़े ॿाहिरि कढंदा। ओ अमड़े वरी अहिड़ा ॾींहं अलाह कंदो न ईंदा। हाँ ही छा अञा बि छुपाण में कचहरियूं कयो। ऐं हाणे हथ हलाए वठो, अञा घर जो घणो कमकार पियो आहे, अञा वथाण ते बि हलणो अथव। अदी भागन भरी आई आहे छा? जियो अदी अल्लाह बचाई। मैं वॾी का साड़ खड़ी आहीं। तोखे ख़बर आहे हिन वक़्तु मूंखे केरु पियो यादि अचे? मूंखे ख़बर आहे अदी अल्लाह वसाई। ॾिस इहा त नियत जी साफ़ ऐं नालो बि कीअं चिटो थी खणे। अदी अल्लाह थो ॼाणे मूं कॾहिं बि कंहिंजो नालो ग़लति नाहे वरितो। सभिनीनि जो नालो वक़्त ते सफ़ा
सही वठंदी आहियां वरी हाणे तुंहिंजी दिलि थी चए त केरु हाणे वरी तोखे प्यार सां अलाह लधी चए इहे न जी चवां इहा ॻाल्हि हिन साड़ सड़े जे दिमाग़ में कीअं वेहंदी जेकर इहा ॻाल्हि हिन जे दिमाग़ में वेही रहे न त मुंहिंजा सभु मसइला हल थी वञनि पर हीअ का वॾी साड़ सड़ी आहे साड़ सड़ी हूंदी तूं मां न माई हाणे ठहियो हाणे हिते झेड़ो न कर ऐं झेड़ो ॿुधणु चाहे ई नथी हा जल्दी हथ वधाए वठ अञा वथाण ते बि हलणो अथई अॼु हल त पाण हली छॾ हिननि खे कमु करे वठो हा कोन त कयां झेड़ो हाणे अॼु थी आहे प्यारी लॻी अथसि अरे उहे ॾींहं ॾिसंदीअ जो रेहन खे सॼी ना मां छॾ मूंखे मां हिन कुत्तनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि छॾ मां मूंखे न पुट न मां तोखे करण ॾींदमि इएं घर में घिरी वियो कमीणो पराओ ॻोठ आहे घर में गिणण बेवकूफ़ी हूंदी घर जे मालिक सां मिली उन खे चऊं था त हमरा असांजे हवाले करे छाजो पुछण वञोसि था दर ऐं घिरोसि था घर में खबरदार असां घर में घिरिया आहियो तूं असांखे कोन थो सुञाणी त असां केरु आहियूं मां रईस बहावल ख़ान जो माण्हू आहियां जेकॾहिं तूं रईस जो माण्हू आहीं त छा सभिनीनि सां नाइंसाफ़ी कंदो रहंदे छोकिरो रईस जो दुश्मन आहे इहो माण्हू असांजे हवाले कयो न त वॾी खोमरेज़ी थींदी छोकिरे खे असां पनाह ॾिनी आहे उहो तव्हांजे हवाले कोन कंदासीं ओए तव्हां सभु मरंदव मां चवां थो तव्हां सभु मरंदव असांखे मारे पोइ तव्हां मोर खे वठी वञी सघो था हलो मां चवां थो लाहियो गोड़ हितां हलो तव्हां सुठो नाहे कयो शायदि तव्हांखे ख़बर नाहे त अकबर जी अख खां केरु गुझो नाहे इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो मारे हाल फ़िलहाल हितां गोड़ ख़तमु कयो
जेकॾहिं पहिरियां ईअं महिनत जी मज़ूरी कयो हा त एतिरा ख्वार ऐं ख़राब छो थियो हा? अरे सा कमकार त असां पहिरियां बि कयूं हा, पर छा जो उन वक्त में ॻोठ में शादियूं मुरादियूं तमामु घणियूं घोरियूं घबोरियूं घणियूं थींदियूं। ॻोठ में जीअं दुश्मनियूं शुरू थियूं, शादियूं मुरादियूं ख़तम थी पयूं, मजबूर थी। तव्हांखे कंहिं चयो त शादियूं ख़तम थियूं? हिकु हफ़्ते अंदरि मौलादाद जी शादी थो करायां, पोइ तव्हांखे एतिरी त घोर पंदी जो सॼो साल वेही खाइजो। इएं को थड़को कढ रस सुञाईअ ते बाथूं खाई खाई मरी विया हूं बाबा। ओ मुंहिंजा पीउ यारियूं ख़बरूं छॾ, महिला तो कम खे पट त घर हलूं। असुर वेला आया आहियूं, एॾो लोड़ियो थो जो असांजी चेल सिधी कान थी थिए, तूं वरी ख़बरुनि में पूरो ई कयां थो कम। ॿ लफ़्ज़ रस सां ॻाल्हायमि त तुंहिंजो साह थो निकिरे। ओ बारेस तूं इते बीठो हूंदे न त मूं वारो पी कम कोन कंदी। अड़े बाक़ी छा? मां पंहिंजो वथाण छॾे हलियो वञा? न मूं ईअं न चयो, मुंहिंजो मतिलबु ॿियो हो। मूं चयो त बस हाणे बस पंहिंजो कमु कर। मूंखे न चयो त ईअं खल न पुठीअ जी लाहे छॾियईं। खड मां निकिरी अची खूह में पियाई, जेड़ा हुते पादर तेरा वरी हिते पादर। ठहियो वात न हण। हा ही वठ ख़र्ची, हाणे कम ॾेखार। बिल्कुल 5 रुपया घट कम के पट बाबा, कम ॾेखार। हां हथ न कम कनी त बात सा सुकरा हो रखे। तो समझी वलीदाद केडी मुंहिंजी इज्जत करे वियो, तोखे कॾहिं ईअं चयईं? मूंखे चवंदो वाह रे वाह, कम कठी वे जबो रे। हां हीअं जवान थी राय साकिल खान जा ॻोठाणा एॾियूं मनमस्तियूं करे विया आहिनि जो तव्हांखे उतां ढुकाए कढियो अथऊं। सरकार उन्हनि में एतिरी जुरत कान हुई, पर असां नरमी कई। सुठो कयव, टकड़ न कयव। मां ॻाल्हायां थो राय साकिल खान सां, जे उन असांजा मुजरम असांजे हवाले न कया त पोइ आङुर टेड़ी करणी पवंदी। सरकार मां सलाह ॾियां? अकबर हिन सलाह ॾियण जी का बि तौर न आहे। भलो बाबो साईं वेठो आहे, जेको बि सोचींदो उहो बहितर सोचींदो। तूं वॾे थियण जी कोशिशि न कर। अम्मा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही ॻोठ छॾियूं या हिते रहूं। पुट ही ॻोठ छॾण बेवकूफ़ी हूंदी। हिन ॻोठ जो नंढो वॾो तोसां गॾु आहे। हा मां इहो मां बि ॾिसां थो, पर जॾहिं न रेस बहाल खान जो हिननि ॻोठ वारनि मथां ज़ोर पियो न त इहे ई ॻोठ वारा असांखे ॿधी रेस जे हवाले कंदा। पुट तूं धोखा घणा खाधा आहिनि, इन करे तूं हर माण्हूअ खे उन नज़र सां थो ॾिसे। पर ही माण्हू तोसां साथ ॾींदा, पाण खे सूरनि में विझंदा, पर तोखे सूरनि में न विझंदा। अम्मा मां नथो चाहियां त मुंहिंजे करे मंज़ूर खे ॾुख सूर ॾिसणा पवनि। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं मुंहिंजे नसीब में ॾुख सूर लिखियल हूंदा त ज़रूरु मिलंदा। बाक़ी तूं इहो न सोच त तुंहिंजे करे मां आज़ार में ईंदुसि। मंज़ूर मुसीबत दरवाज़े ते दस्तक ॾेई चुकी आहे, ऐं तूं इहो न सोच त तव्हां हुन खे वापसि कयो ऐं हू वरी वापसि हेॾे न ईंदा। मूंखे ख़बर आहे त हू ईंदा, ऐं पहिरियां खां बि वधीक ताक़त साण करे ईंदा। पर मुंहिंजा भाउ, सिंध गिदड़नि नाहे खाधी, अञा बि मुल्क में इंसाफ़ आहे। असां एतिरनि जे साम्हूं तव्हांखे हू मारे हलिया वेंदा? जेकॾहिं हू रहियसि आहे त पंहिंजी जाइ ते उन खे मुंहुं ॾियण जी सघ रखूं था। हिते तव्हां महफ़ूज़ आहियो, हिते तव्हांजे वार खे बि तो अचण कोन ॾींदासीं। पुट असां मिसकीननि जी पारत अथई, असां घणा सूर ॾिठा आहिनि, हाणे ॾुखनि सूरनि सहण जी सहप न आहे रही। मुंहिंजी जीजल मां इन वक़्तु सॼो ॻोठ तोसां गॾु आहे, तूं बेखौफ़ थी वेही रह। बहावल ख़ान ऐं उन जे माण्हुनि खे
असां हिन ॻोठ में दाख़िल थियण ई न ॾींदासीं। अदा घर वेठे रिश्तो आयो हो, जेकॾहिं थोरी घणी कोशिश कयूं हा न त रब्बू जो बिलो थी पवे हा। भाॼई अञा ॻाल्हि वई कान्हे, हिते ई रहियल आहिनि, अञा ॻोठ छॾे कोन विया आहिनि। ॻोठ त छॾे न आहिनि विया, पर अरबेलीअ जो रिश्तो अदा मोरा दादा सां पको थी वियो आहे। हिकु हफ़्ते जे अंदरि उन ॿिन्हिनि जी शादी थींदी। इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे दिमाग़ ऐं दिलि मां कढी छॾियो। हिन छोरीअ जे हूंदे हिन घर में ख़ुशियूं थींदियूं ई कोन। सच अदा असां घर में नूंहं नाहे आंदी, पर ॾाइण वठी आया आहियूं, ॾाइण जेका पंहिंजे ई घर जूं ख़ुशियूं बर्बाद पई करे। ॾाइण मां न आहियां, ॾाइण तूं आहीं तूं। मां त तव्हांजी घणी इज़त कई, पर बदिले में मूंखे छा मिलियो? दुख, सूर ऐं हर वक़्तु मुंहिंजे मथां शक पियो कयो वञे। बस हाणे बस, कॾहिं असीं पाण में था ॻाल्हायूं त पोइ तूं छो थी विच में टिपकोड़ी? जॾहिं असां तो मुतबर खां सलाह पुछो त पोइ तूं वास्तु भली हणजाए। जरा कर मुंहिंजे अखियुनि जॻह त ॾियण न कुटको। काॾे निकिरां? हाँ, काॾे निकिरां? घर छॾे हली वञा? ही घर जेतिरो तव्हांजो आहे न ओतिरो मुंहिंजो बि आहे। जेकॾहिं घर खे तूं पंहिंजो घर सम्झी आ न त हिन घर जी ख़ैर ख़्वाह हुजी हा। सुबुह शाम पया मारींदो मूंखे, थोरी थोरी ॻाल्हि ते लठ जो वसकारो मुंहिंजे मथां, ऐं पोइ बि तव्हां मूंखां भलाई जी उम्मीद पिया रखो। भाॼई तूं हिन छोरीअ सां कान पुॼी सघंदीअ। जॾहिं हीअ मर्दनि सां वात हणण जे लाइ कान थी मुड़े, सो तोखे हीअ वारो कीअं ॾींदी? हा दा चई सच थो, हिन अॻियां ज़ारी आहे ज़ारी। ज़ारी आहे ॾोह सॼो मुंहिंजो आहे, बाक़ी तव्हां त वात सिबियूं वेठा आहियो न। पोइ वरी मूंखे था चओ त सॼो ॾोह मुंहिंजो आहे।